अस्सलाम वालेकुम दोस्तों। कल असां वर्ल्ड ऑर्गेनाइज़ेशन जो 5 ऑर्गेनाइज़ेशनूं पढ़ियूंसीं। अॼु असां वर्ल्ड ऑर्गेनाइज़ेशन 5 ॿियूं ऑर्गेनाइज़ेशनूं पढ़ंदासीं ऐं थोरो तकिड़ो रिव्यू वठंदासीं। उन खां पोइ जेको सो असां हिन खे हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन ते हिकिड़ो तफ़सील सां वीडियो ठाहींदासीं। फ़िलहालु इन जो तकिड़ो रिव्यू वठंदासीं। अच्छा, 5 कल्ह पढ़ियूंसीं। 6 नंबर ते आहे WB, जंहिंखे वर्ल्ड ऑर्गेनाइज़ेशन चयो वेंदो आहे, वर्ल्ड बैंक चयो वेंदो आहे, सॉरी, वर्ल्ड बैंक। अच्छा, इन जो फॉर्मेशन कॾहिं थियो? जुलाई 1944 ईस्वी। इन जी फॉर्मेशन जेका आहे 28 जुलाई 1944 में थी। इन जो हेडक्वार्टर आहे वाशिंगटन DC में। हेडक्वार्टर वाशिंगटन DC में आहे। वाशिंगटन DC USA जो शहर आहे। USA जी गादी जो हंधि बि वाशिंगटन DC आहे। अच्छा, इन जो प्रेसिडेंट या डायरेक्टर जनरल डेविड मालपास आहे। प्रेसिडेंट या डायरेक्टर जनरल डेविड मालपास आहे। इन जा जेके आहिनि मेंबर कंट्रीज़ इहे 199 आहिनि, 189, 199। उन खां पोइ G20 ग्रुप ऑफ 20 इहा आहे। इन जी फॉर्मेशन थी 26 सितंबर 1999 ईस्वी ते। इन जी फॉर्मेशन 26 सितंबर 1999 ईस्वी थी। ऐं हीअ जेको आहे मेरियो डेरगाई, इन जो डायरेक्टर जनरल आहे मेरियो डेरगाई। ऐं हीअ जेका आहिनि मेंबर कंट्रीज़ आहिनि, इन जा 19 मेंबर कंट्रीज़ ॿिया आहिनि ऐं हिकिड़ी आहे यूरोपियन यूनियन। मेंबर कंट्रीज़ 20 थिया, 19 मेंबर कंट्री ॿिया, हिकिड़ी यूरोपियन यूनियन। हुन खां पोइ वर्ल्ड ऑर्गेनाइज़ेशन WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गेनाइज़ेशन, इहा हिन जी फॉर्मेशन कॾहिं थी या कॾहिं ठही? 1 जनवरी 1955 ईस्वी में। 1 जनवरी 1955 ईस्वी में इहा ठही। ऐं इन जो डायरेक्टर जनरल नोगज़ाई ओकांगो आहे, जेका फस्ट वूमेन हेड आहे इन जी। उन खां पोइ मेंबर कंट्रीज़ 164 आहिनि। इन जा मेंबर कंट्रीज़ कहिड़ा आहिनि? 164। उन खां पोइ आहे यूनिसेफ यूनाइटेड नेशंस चिल्ड्रन एमरजेंसी फंड। यूनिसेफ शॉर्ट फॉर्म आहे। इन जो फुल फॉर्म आहे यूनाइटेड नेशंस चिल्ड्रन एमरजेंसी फंड। इहा कॾहिं ठही? फॉर्मेशन कॾहिं थी? 11 दिसंबर 1946 ईस्वी ते। 11 दिसंबर 1946। इन जो हेडक्वार्टर किथे आहे? न्यूयॉर्क USA में। इन जो हेडक्वार्टर आहे न्यूयॉर्क USA में। ऐं एग्जीक्यूटिव डायरेक्टर इन जो केरु आहे? इन जो एग्जीक्यूटिव डायरेक्टर आहे हेनरीटा H4। हेनरीटा H4 सार्क। उन खां पोइ आहे सार्क, साउथ एशियन एसोसिएशन फॉर रीजनल कोऑपरेशन। साउथ एशियन एसोसिएशन फॉर रीजनल कोऑपरेशन। इन जो हेडक्वार्टर आहे काठमांडू, नेपाल में। नेपाल जी गादी जो हंधि बि काठमांडू आहे। सेक्रेटरी जनरल आहे इज़ाला वीराकोन, इहा श्रीलंका जी आहे। इज़ाला वीराकोन या श्रीलंका जी आहे सेक्रेटरी जनरल। ऐं इन जा मेंबर कंट्रीज़ घणा आहिनि? 8।